असांजो सिंध गवर्नमेंट जो प्रोग्राम शुरू किया है कॉलेजिस में जो स्पोर्ट्स जो इहो तमामु हिकिड़ो सुठो जेको आहे सो सवण आहे। इन इदारनि में जेको आहे सो इहे शयूं जे एक्टिविटीज़ जेको आहे सो जेके थींदियूं आहिनि इन्हनि में हिकिड़ी अवेयरनेस पैदा थींदी आहे। जीअं ॿार में जेको आहे सो हिकिड़ो शऊर पैदा थिए थो, हिकिड़ो जेको आहे सो माण्हू में जेको आहे उन ॿार में हिकिड़ो टैलेंट अचे थो। ज़ाहिर आहे हिकिड़ो ॿार जेको आहे सो जॾहिं इन गेम में जेको आहे अची करे ऐं उहा गेम खेॾे थो त उहो जेको आहे सो को ॿार जेको आहे सो खटे थो, को ॿार हाराए थो, त उन में हिकिड़ो जेको आहे सो ज़हन में हुनखे हिकिड़ी जेको आहे जुस्तजू पैदा थिए थी त मां इहा जेको आहे सो इहा गेम आहे या जंहिं इन में जेको आहे प्ले पार्ट करे थो त मां उहो अॻिते जेको आहे सो अचीव कयां। सो ये तमामु हिकिड़ो सुठो जेको आहे सो सवण आहे। असांजे जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी हुकूमत जेको इहो सिलसिलो शुरू कयो आहे काफ़ी सालनि खां वठी हर साल जेको आहे सो इहो प्रोग्राम थींदो ईंदो आहे। ऐं हिन साल बि जेको आहे सो डायरेक्टरेट लेवल ते जेको रीजनल लेवल ते जेको प्रोग्राम थियो आहे डिस्ट्रिक्ट लारकाणे में, उन में टोटल जेके असांजा 5 डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन में टोटल जेको आहे सो उन में हिसो ॿारनि वरितो आहे। ऐं अॼु जेको आहे सो अॼु उन्हनि जी जेको आहे सो प्रोग्राम आहे फाइनल जो, उन में गिफ्टियूं वग़ैरह ॾिनियूं वेंदियूं। सो तमामु सुठो सवण आहे ऐं इहो पंहिंजे ॿारनि जे बहितरीअ लाइ सो तमामु भलो अमल आहे। हीअ गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ खां प्रोग्राम आहे ऐं इहे स्ट्रिक्टली जेको आहे इंस्ट्रक्शनियूं आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट खे, उनजो मिनिस्टर ऐं उनजो सेक्रेटरी इहे हिदायतूं जारी कयूं आहिनि त जेके बि तइलीमी इदारा आहिनि उन में जेको आहे त हायर सेकेंडरी हुजे या हाई स्कूल हुजे या कॉलेजिस हुजनि, उन में जेको आहे स्पोर्ट्स जी जेको आहे सो इहो पंहिंजो जेको आहे सो इहो सिलसिलो शुरू कयो। सो हिन पंहिंजो हर साल इहो थींदो आहे। हिन साल बि इहो असांजे डायरेक्टर रीजनल डायरेक्टर लेवल ते हीउ जेको असांजो लारकाणे जो प्रोग्राम थियो आहे जेको 5 ज़िलनि ते मुश्तमिल आहे। जेके ॿार जेको आहे सो जेके हिन में पोजीशन जेको खयूं आहिनि उन्हनि खे अॼु जेको आहे शील्डियूं ॾिनियूं वेंदियूं। तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे जेका असांजे नोंदरे में बॉइज़ डिग्री कॉलेज में हीअ तक़रीब कई वई आहे ऐं सॼी सिंध खां मां सम्झां थो टीमूं आयूं आहिनि। इहा हिकिड़ो सुठो सवण आहे, असांजे नोंदरे जी रौनक वधी आहे। हिन में जेको आहे कॉलेज जी इंतिज़ामिया लोकल साईं जेको प्रिंसिपल साहिबु आहे सुमरो साहिबु ऐं असांजो आर डी साहिबु ॿिन्ही जी जेको आहे कोशिशूं आहिनि, असां उनखे ख़िराजी तहसीन पेश कयूं था। ऐं उन सां गॾोगॾु मां सम्झां थो सेहतमंद माहौल जे लाइ सेहतमंद जेका इहा सरगर्मी आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं हिन सां असांजे माहौल ते सुठो असरु थींदो। ऐं असांजे नोंदरे में हिकिड़ो सभु जेके सॼी सिंध खां टीमूं आयूं आहिनि जेके पंहिंजे हुनजो मुज़ाहिरो कंदा, असां हुनखे वेलकम कयूं था ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहे शयूं थियणु खपनि, शयूं इहो हुजणु खपनि। मां त चवां थो प्राइमरी स्कूल में बि हुजणु खपे, प्राइमरी खां हायर सेकेंडरी स्कूल ताईं हुजणु खपे। ऐं हीअ जेको आर डी साहिबु ऐं हुनजे अमले ऐं लोकल असांजे जेको आहे प्रिंसिपल साहिबु हिन में जेको हिसो वरितो आहे ऐं हिनखे कयो अथई, इहो सुठी ॻाल्हि आहे। पर बहितरु इहो आहे त जेको असां ॿियनि इदारनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं, डायरेक्टर एजुकेशन लाड़काना खे, हायर सेकेंडरी वारनि खे या प्राइमरी वारनि खे त उहे बि महिरबानी करे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम रखनि त जीअं बहितरीनु माहौल थिए। हा, ही प्रोग्राम जेके आहिनि हाणे अॻु में इन्हनि खे चवंदा हुआ इहे हम गैर निसाबी सरगर्मी माना एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़, पर हाणे हम निसाबी यानी को करिकुलर एक्टिविटीज़ खे चयो वञे थो। हाणे वाकई हूअ बि पार्ट ऑफ एजुकेशन आहे। हिननि में ॿार जॾहिं निकिरी मैदान ते अचनि था उन्हनि में कॉन्फिडेंस वधे थो, लीडरशिप क्वालिटीज़ पैदा थियनि थियूं, उन्हनि में कॉम्पिटिशन जो रुझान उन्हनि में वधे थो ऐं ॿार जेको आहे सो उन शयुनि खां पोइ उॾामण जी कोशिशि करे थो, लीडर थियण जी कोशिशि करे थो, खटे थो त ख़ुशी थी थिए, हाराए थो त वरी हुन में स्पिरिट इहो वधे थो त अञा मां जेकर महिनत कयां, अञा ॿीहर अची करे मूंखे मौक़ो मिले त मां वरी जेको आहे सो विनर थियां रनर जे बजाए। हीउ प्रोग्राम एजुकेशन आहे, इन करे हीउ प्रोग्राम कॉलेजनि में स्कूलनि में ईअं ई मुनक़िद कया वञनि जीअं क्लासरूम में पीरियड वधा वञनि। हिंदू पंचायत नोंदेरो ऐं जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट हिंदू पंचायत लाड़काना। अञा तो घणे वक़्त खां पोइ मूंखे पहिरियों न पहुती नज़र अचे। जंहिं बि मीटिंग में मां ईंदो आहियां कॉलेजनि में उते इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त भाउ एथलेटिक्स किथे आहिनि, गेम्स किथे आहिनि, कुझु आहे ई कोन। फिज़िकली कीअं असांजी जो नौजवान सुधरंदो, घणो ई रड़ियूं कंदा आहियूं, पर अॼु ॾिसूं था त कुझु न कुझु सुजाॻी आहे। अॼु मां सम्झां थो त कुझु न कुझु नालो आहे, सुजाॻी आहे। शायदि हीअ सुजाॻी अॻिते हली असांखे वधीक हिमथाईंदी।
कंदुमि गवर्नमेंट खे त जेतिरो बि थी सघे त इहे स्कूल खां वठी शुरू करे प्राइमरी स्कूल खां शुरू कनि, छाकाणि त बेसिकली जेकॾहिं माण्हुनि जी हेठि नथी ठहे त अॻिते हली छा कंदा उहे। तंहिं करे असांजे लाइ इहो ई बहितर थींदो त इहा ज़रूरु इन पासे तवजो थियणु खपे, हर स्कूल में इहो थियणु खपे।